नाज़रीन मोरो मां ख़बर हिते शामिल कंदासीं। जानी जोमानी जी त नौशेरो फेरोज़ में मिलत ट्रैक्टर्स पारां जदीद ज़रई मशीनरी की नुमाइश जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में मेहमान ख़ास तौर सिंध बलोचिस्तान इंचार्ज मोहम्मद उस्मान, सर्विस इंचार्ज सलीम हमाद, शौकत पार्ट्स इंचार्ज अनवार अकरम, लाहौर हेड ऑफिस इंचार्ज अदनान शफ़ीक ऐं सिंध इंचार्ज गुल ज़मान शिरकत कई। सोहेल अहमद आराई, मोहम्मद अकरम आराई, मोहम्मद एजाज आराई ऐं हुनान आराई पारां आयल मेहमाननि खे सिंध जी सक़ाफ़ती सुञाणप, टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। तक़रीब खे ख़िताब कंदे मुक़र्रीन चयो त मिलत ट्रैक्टर कंपनी जी हीअ नुमाइश ज़राइत सां लाॻापियल माण्हुनि लाइ हिकु अहम अगभराई आहे। नुमाइश में मुख़्तलिफ़ हार्स पावर जा नंढा ऐं वॾा ट्रैक्टर रखिया वञनि विया त जीअं हर सतह जो आबादगार पंहिंजी ज़रूरत आहर चूंड करे सघे। कंपनी जे नुमाइंदनि ट्रैक्टरनि जी ख़सूसियतुनि, ॿारनि जी बचत ऐं कारकर्दगी बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी ऐं जदीद टेक्नोलॉजी जे इस्तेमाल बाबति आगाही फ़राहम कई।